छा कंहिंखे ख़बर आहे त ही केर जवान मुड़ुस आहिनि? ही ज़ुल्मनि जा ॾधड़ियल कश्मीर ज़िले जा नौजवान जेके मुसलसल 3 ॾींहंनि खां पंहिंजे प्यारनि जे बाज़ियाबी लाइ रोड ते धरणो ॾिनियूं वेठा आहिनि। शायदि गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां हिननि सिर्फ़ रोड ते सुकून जी निंड कई हूंदी, छाकाणि त ज़िलो कश्मीर हिन वक़्तु क्राइम रेट में हदूं ओरांगे चुको आहे जो शहरी पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहिनि। पुलिस लफ़्ज़ जी माना आहे त हंगामी हालतनि में अवाम जी ख़िदमत ऐं हिफ़ाज़त करणु, पर पुलिस पंहिंजे नाले जे माना मुताबिक़ 1% बि पूरो न थियो आहे। इन्हीअ करे कश्मीरी अवाम जो पहिरियों ऐं आख़िरी मुतालबो फ़ौजी ऑपरेशन आहे। ऐं इहा ॻाल्हि बि ज़हन नशीन करे छॾियो त कश्मीर वारनि जो नारो रियासत खां आज़ादीअ जो नारो न, बल्कि ॾोहारी कल्चर खां आज़ादीअ जो नारो, हिननि जो नारो इनक़लाब जो नारो आहे, हिननि जो नारो अमन खपे जो नारो आहे, हिननि जो नारो जियो और जीने दो जो नारो आहे। त पोइ रियासती मशीनरी ते बि इहो फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजे बचनि जी दांह वराए ऐं उन्हनि जा मुतालबा मंज़ूर करे। पर काथे साईं सवाल ई पैदा नथो थिए त रियासत माउ जे कन में का जूई चुरे। असीं पुरोमेद ऐं पुरजोश आहियूं त कश्मीर जो अवाम बदअमनी जे आख़िरी लोॾे ताईं जदोजहद जारी रखंदी। केवी खान बंगलानी करमपुर।